कासमाबाद जे ॻोठ शुजा मोहम्मद पालारी में गुज़िरियल केतिरनि सालनि खां सेवरेज जे पाणीअ जी निकासी न थियणु, बिजली गैस तोड़े पीअण जे साफ़ पाणी ऐं रोडनि जूं सहूलियतूं न हुअण ख़िलाफ़ ॻोठाणा रोडनि ते निकिरी आया। ॻोठाणनि बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ मेन वाधूआ रोड ते एहतिजाजी धारणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई सख़्त एहतिजाज कंदे चयो त असांजा बुनियादी मसइला हल कया वञनि। एहतिजाज कंदे ॻोठ शुजा मोहम्मद पालारीअ जे रहवासियुनि वॾेरो अलहरखियो पालारी, महरुद्दीन पालारी, दाऊद पालारी, अली शेर करटियो, मुनी करटियो, अनवर करटियो ऐं ॿियनि चयो त केतिरनि सालनि खां असांजे ॻोठ में सेवरेज तोड़े बरसातुनि जे पाणीअ जो निकास न हुअण सबबि असीं 12 महीना गंदे पाणीअ में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिन चयो त असांजे ॻोठ में बिजली समेत केतिरा ई मसइला मौजूदु आहिनि। हर पासे सभु सहूलियतूं मैसर करे ॾिनियूं पियूं वञनि, पर असीं क़दीम रहवासी हर सहूलियत खां महरूम थी विया आहियूं। हिननि मेयर हैदराबाद काशिफ हुसैन शोरो, डीसी हैदराबाद समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे सेवरेज, रोड्स ऐं बिजली समेत सभिनी मसइलनि ॾांहुं ख़ासि ध्यानु ॾेई असांजो मसइलो हल कयो वञे।